हथियार फिटा करण पाकिस्तान जी डिक्शनरी में शामिल आहे। पाकिस्तान दहशतगर्दन जे साम्हूं कॾहिं बि न झुकंदो। तालिबान हुकूमत अचण बाद अफ़गान सरज़मीन खां पाकिस्तान ते हमलनि में 40 सैकड़ो पाद थी। उबूरी हुकूमत जंहिं तर्ज़ अमल जो मुसारो कयो उहा दुआ मुआहिदे जी भनकड़ी आहे। आलमी बिरादरी दहशतगर्दी ख़िलाफ़ सरकार करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब चवे थो डिजिटल प्रोपेगेंडा हलंदड़ दौर जो हिकु अहम मसलो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 92,000 जानियुनि जो नज़रानो पेश कयो। ईंदड़ नसलनि लाइ दहशतगर्दी खे शिकस्त ॾियणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ पूरे अज़म सां मैदान ते लथल आहे। माली साल में टैक्स उगाड़ी ऐं मुआशी हदफ़ हासिल कयो वञे। इदारनि जे कंहिं बि क़िस्म जी सुस्ती खे बर्दाश्त न कयो वेंदो। रोशन मुस्तक़बिल लाइ मुआशी हदफ़ हासिल करण में लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। मईशत जी तरक़ी लाइ समूरा सरकारी इदारा FPR सां मुकमल सहकार कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ FPR डिजिटलाइज़ेशन ऐं सुधारनि बाबति इजलास में हिदायत। इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधाए पियो त माली साल 2024-25 में कुल 865 अरब रुपयनि खां वधीक उगाड़ियूं कयूं पयूं। टैक्स जी मजमूई पैदावार जो तनासुब 11.3% रहियो, जेको गुज़िरियल साल जी भेट में 1.5% खां वधीक आहे। भारतीय मेज़बानी हेठि थींदड़ एशिया कप अणधूरे हंध ते थींदो। भारतीय मीडिया जो चवणु आहे त एशिया कप 4 या 5 सेप्टेम्बर खां शुरू थी सघे थो। एशिया कप में ग्रुप मरहले जो पाक भारत टकराव 7 सेप्टेम्बर ते दुबई में थींदो। पाकिस्तान ऐं भारत विच में सुपर 4 जो मैच 14 सेप्टेम्बर ते थियण जो इम्कान। फाइनल 21 सेप्टेम्बर ते खेॾियो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नए माली साल जे ॿिए ॾींहुं बि तेज़ी बरक़रार। स्टॉक मार्केट में वापार दौरान 1000 खां वधीक पॉइंटनि जी शानदार बात। बेंचमार्क 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,29,000 पॉइंटनि जो संगे मेल पार करे वरितो। 100 इंडेक्स 1,387 पॉइंटनि जी बात सां 1,29,587 जी सतह ते पहुची वई। गुज़िरियल ॾींहुं वापार जी पुॼाणी ते 100 इंडेक्स 1,28,199 जी सतह ते बंदि थी हुई। इसराइल गज़ा में 60 ॾींहनि जी जगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। उमीद आहे त हमास मुआहिदे खे क़बूल कंदो। जेकॾहिं ईअं न थियो त सूरतहाल वधीक ख़राब थी वेंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो सोशल मीडिया ते बयान चवे थो संदसि नुमाइंदनि जी इसराइली इख़्तियारनि सां गज़ा जी सूरतहाल ते अॼु डिघी ऐं नतीजा ॾींदड़ मुलाक़ात थी, जंहिं में इसराइल तरफ़ां गज़ा में 60 ॾींहनि जी जगबंदी खे क़तई शक्ल ॾियण लाइ शर्तनि ते इतफ़ाक़ कयो वियो। पोइ 2 महीननि दौरान जंग जे ख़ात्मे लाइ समूरनि धुरनि सां गॾिजी कमु कंदा। कतर ऐं मिस्र जूं इख़्तियारूं क़तई तजवीज़ूं पेश कंदियूं। पाकिस्तान गॾियल क़ौमनि जे चार्टर मूजिब तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान सॼी दुनिया में तकरारनि जे ॻाल्हियुनि ज़रिए हल जो हामी आहे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो बयान चवे थो पाकिस्तान सिफ़ारतकारी ऐं टियाकड़ी ज़रिए मसइलनि जे हल ते यकीन रखे थो ऐं ॻाल्हि ॿोल खे हथी ॾियण जी हिमायत करे थो। पाकिस्तान दुनिया में तेज़ीअ सां बदिलजंदड़ सूरतहाल ते नज़र रखी रहियो आहे। गज़ा जी सूरतहाल खे पुरअमन बणाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सिंध सरकार जे तरक़ियाती बजट अवामी भलाई जो विजन आहे। साल 2025-26 जी बजट पीपल्स पार्टी जे अवाम दोस्त पॉलिसियुनि जो तसलजुल आहे। वाइदनि ते न अमली कम ते यकीन रखनि था। बजट में अवामी ज़रूरतनि ऐं पुराणनि मसइलनि खे तरजीह ॾिनी वई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो बयान चवे थो हैदराबाद सख लाड़काणो मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीराबाद लाइ 7 अरब रुपयनि जा पैकेजिस शामिल आहिनि।
डिविजनल हेडक्वार्टर्स में रोड, पानी, ड्रेनेज, सेहत, तालीम जा मनसूबा शामिल आहिनि। हब के नाजी बहाली लाइ 2.5 अरब शहदादकोट वाटर स्कीम लाइ 2 अरब रुपया रखिया पिया। सिंध बजट में 2 लख आबादकारनि लाइ 33 अरब जो मिकनाइजेशन ऐं रिपेरिकेशन पैकेज शामिल आहिनि। 21 लख घरनि जे ॾाब ते मालिकी ॾेई औरतुनि खे बाइख्तियार बणाए पियो वञे। सूबाई गृह वज़ीर ज़ियाउल इस्लाम इंचार्ज कराची में पुलिस एहलकार के शहीद करण वारे वाक़े जो नोटिस वरितो। SSP कोरंगी खां तफ़सील तलब गृह वज़ीर हिदायत कई आहे त शाहिदनि जे बयाननि ऐं सबूतनि जे बुनियाद ते जवाबदारनि ताईं पहुच ऐं गिरफ़्तारी यकीनी बणाई वञे। कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम जो डाली रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहर में सुबुह ऐं राति जे वक़्त किथे हल्की बूंदाबांदी जो इम्कान आहे। वधि में वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। घटि में घटि गर्मीपद 29 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो पियो। कराची शहर में घिम जो तनासुब 75% आहे। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस, मजलिसूं ऐं नुहाखाने कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 5 मुहर्रम जा जुलूस बरामद। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि ऐं वाक़िअनि में 6 ॼणा फ़ौज। जैकबाबाद में बचल पालक, कोयटा, कराची क़ौमी शाहराह ते बेनकंडी थी पई। 2 ॼणा जमालुद्दीन ऐं मोहम्मद मिठल पहुती पिया और समेत 5 ॼणा ज़ख़्मी। कंबर में दोस्त अली नाइस वटि मोटरसाइकिल स्लिप थियण करे ट्रैक्टर हेठां अची मनोजपान अली रज़ा ऐं इर्शाद चांडियो हयाती मिलिया वेठा। रानीपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोचो ट्रैक्टर ट्राली सां टक्कर। बस ड्राइवर अबनवाज़ फौत ऐं ट्रैक्टर ट्राली ड्राइवर समेत 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद जे रेलवे स्टेशन ते बीठल बेलगाड़ी अवामी एक्सप्रेस मां 60 वरिये जे पीरसन जो लाश मिलियो। संदसि सुञाणप नाहे थी सघे। कुनरी मां 1 महीनो अॻु ॼाणायल निगरी अदालत में पेश। दारुल अमान हवाले पार्सन जी दरख़्वास्त बाद अदालत जे हुकुम ते कोर्ट सामण खान दिमाग़ ॼाणायल निगरी खे बाज़ाब कराए अदालत में पेश कयो पियो। अदालत नंढी ॼमार हुजण ते नारी खे दारुल अमान हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। वारसन जो जुमिलो आहे त निगरी जी ॼमार 13 वरियनि जी आहे। केस अॻवा करे ज़ोरी मज़हब हटाए शादी कराई पई।